मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंध इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर के चौहान कॉलोनी के रहवासिन बिन पोरियतन शराफत अली चौहान और ईशान चौहान एहतजाज कंदे चो त असां पोरियत आहियूं, रोज़ानी मेहनत मजदूरी करे घर जो गुज़र सफ़र और मौसम बचड़ा संभालियूं पिया। कुछ ॾींहं अॻु असांजे घर मां पाड़े में रहंदड़ नशो वापराईंदड़ घर मां चोरी करे विया आहिनि, जंहिंजी जांच में पाण क़बूल पिणु कयो आहे, जंहिंजी रिकॉर्डिंग मौजूदु आहे। हिननि वधीक चयो त असांजी चोरी में मोहसिन चौहान, रमू जानी चौहान, इफ्तिखार शामिल आहिनि, जिन टे मोबाइल फ़ोन, कंप्यूटर, बैटरी ऐं ॿियो सामान खंयो आहे। हाणे असांखे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असांजे घर ते हमलो पिणु कयो पियो वञे ऐं कूड़ो फ़रियाद करायो वियो आहे। हिननि सिंध जे घरू वज़ीर ऐं वज़ीर क़ानून सिंध ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध पुलिस, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो अफरोज़, DSP ऐं SC शो मोरो समेत वस वारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे कियल चोरी वापसि ॾियारे असांखे इंसाफ़ करे तहफ़्फ़ुज़ फराहम कियो वञे। शान मुंहिंजो नालो शराफ़त अली। असां मज़दूर पोरियत आहियूं। मां होटल जो मुलाज़िम आहियां, हे बेकरी जो मुलाज़िम आहे। असां राति तक़रीबन हिकु ॾींहुं बि इदारे अचूं था वापसी, थकिया थकिया अची सुम्हूं था हिते। असांजी तक़रीबन 2 तारीख़ सूमर वारे ॾींहुं हितां चोरी थी वई आहे, जंहिंमें असां मुलवस माण्हुनि खे कुझु जांच वाच कई ऐं उन्हनि जी जांच कराइण जे लाइ उन्हनि जे पोयां लॻासीं। कुझु उन्हनि मां हिकिड़ो माण्हू असांखे घट में आयो ऐं असां उन खां जांच में पुछा कई आहे त हुन माण्हू मञी असांखे ॿुधायो आहे ऐं असां हुनजे वाल साहब ॾे वियासीं, उहो असांखे ॾंडा खणी विढ़ण लाइ अचनि पिया। उनखे अलावा चवनि था असांजे पोयां ॾाढा आहे। असां वसारनि सां इहो ई अपील था कयूं, SHO साहिब सां, DSP साहिब सां, ज़िया लंजार साहिब सां, त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे पंहिंजूं हक़ वारियूं शयूं वापसि कराए ॾिए। मोहसिन चवाण ऐं रमू चवाण ऐं जानी चवाण ऐं इतिका चवाण। साईं मोबाइल आहे, 3 मोबाइलियूं आहिनि टच। साईं 2 मोबाइलियूं आहिनि टच, हिकिड़ी मुंहिंजी आहे, ॿी मुंहिंजी सोट जी आहे, ॿी मुंहिंजी चाचा जी आहे, पुलिस वारो आहे। ऐं उन खां बाद मुंहिंजो घर खां कंप्यूटर चोरी थी वियो आहे। असां उन्हनि खां घुरी ऐं उन्हनि वटां ज़ाहिर अची त उहो खपाया आया। असां उन्हनि खे चयोसीं ईअं न कयो, असां हथ ॿधा पेरे पिया, को बि न ॾिनी। उन खां बाद हाणे 3 चकर